दोस्तों बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु मौजूदु आहियूं हैदराबाद में टेक्निकल कॉलेज हैदराबाद जे भरिसां वहदत कॉलोनी ऐं सर्विसिस हॉस्पिटल जे भरिसां ऐं फुकराई जेकी सथ जे तरफ़ां फुकराई सथ जे तरफ़ां जेको अवामी इफ़्तार जेको हली आहे उन सिलसिले में अॼु असां हिते मीर शाह मोहम्मद टालपुर साहिब दोस्त आहिनि उनजे सहकार सां फुकराई सथ ही सॼो अरेंज कयो आहे ऐं हीउ जेको आहे सिलसिलो पूरो रमज़ान मुबारक ताईं जारी रहंदो सारी रहंदो इंशाअल्लाह। ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं टेक्निकल कॉलेज हैदराबाद वटि ऐं इफ़्तारी जे सिलसिले में दोस्त कमु करे रहिया आहिनि। इन सिलसिले में तमामु दोस्तनि खे जेको आहे सो पंहिंजे एरिया में तव्हां जेको करे सघो था कयो। ऐं हीउ हिकिड़ो इसाले सवाबु आहे। हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो आहे त माण्हू हिकिड़ा घरनि में त कनि था घरनि घाटनि में कनि था सरहदी वारा हेॾे होॾे, पर हीउ जेको अवामी वारो आहे कॉन्सेप्ट आहे इन जेको आहे त उहे माण्हू जेके मुसाफ़िर आहिनि रस्ते ते था वञनि मज़दूर आहिनि ड्राइवर आहिनि रिक्शा वारा आहिनि उन्हनि जे लाइ सहूलियत जे लाइ हीअ रस्तनि ते जेको आहे सो एहतमाम कयो थो वञे त जीअं उन्हनि खे जेको आहे सो हिते ई जेको आहे सो इफ़्तार जो जेको आहे सो मिली वञे इंतज़ाम थी वञे। इन सिलसिले में तव्हां ॾिसी सघो था दोस्त जेको आहे सो इफ़्तारी जी तयारी हली रही आहे ऐं इन में जेके दोस्त फ्रूट जेके हिन ते कंदा असांजो टाइम थियण वारो आहे ऐं होरे दोस्त जेके आहे बिरयानी जेका खान भरिजी रहिया आहिनि। जी बेकार बाबा तमामु सही हाइजीन ज़बरदस्त। असां लाइव में कादरी साहब को ॾेखारियूं था त सभिनी नौजवाननि खे गिलव्स पियल आहिनि ताकि हाइजीन जो ख़्यालु थिएसि सफ़ाई मुकमल ख़्यालु हुजे। हाणे हेॾा अचो मानीअ ते बाबा कमु थी वियो ज़बरदस्त। हेॾा क़ौम सां चलो बता साल चलो कुछ ॻाल्हाईंदव दोस्तों ॾिसो पिया अॼु माना हाणे तक़रीबन हफ़्तो अची बचियो आहे रमज़ान में कोशिशि कईसीं त अवामी इफ़्तार कयूं घरनि में दरकोरो करे ऐं कोशिशि कईसीं त ॿाहिरि निकिरूं रोडनि रस्तनि ते पंहिंजनि भाइरनि सां भेनरुनि सां अवामी अंदाज़ में मिलूं कयूं। छो हीअ ख़ैरनि सां असांजा 22-23 ॾींहं हिन में गुज़री विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ दोस्त सां हीअं ॾिसो दोस्त अचनि पिया उहे सपोर्ट कंदा रहिया आहिनि। सो दुआ आहे त आख़िरी रोज़े ताईं हीअ अवामी इफ़्तार ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोशिशि कई त पहुचूं ऐं माण्हू जेके इलाही माण्हू जेके कमकार में एॾा रुधल आहिनि जो इफ़्तारी ताईं घर नथा पहुची सघनि त बेसिकली इहो थी आहे त उन्हनि खे हिते ई रस्तनि ते विहारे दोस्तों इफ़्तारी जो टाइम थियण वारो आहे। फुकराई सतह तरफ़ां असांजो दोस्त आहे मीर शाह मोहम्मद टालपुर उनजे सहकार सां अॼु ही टेक्निकल कॉलेज हैदराबाद जे वटि अवामी इफ़्तार जेको थी रहियो आहे। हीअ टेक्निकल कॉलेज जी बिल्डिंग ॾिसी सघो था। हीअ जेको मेन रोड आहे वहदत कॉलोनी टू कासिमाबाद। ही सर्विसिस हॉस्पिटल मुस्लिम मेंबर सोसाइटी ही असल में ही जो कॉन्सेप्ट आहे हिन जे जेको आहे नियत या कॉन्सेप्ट जेको आहे उहो आहे त माण्हू घरनि में त कनि था सरहदी वारा या ग़रीब जेको बि आहे घर ताईं पहुची था वञनि ऐं जहिड़ो बि उन्हनि जो हाल आहे पंहिंजी इफ़्तारी कनि था। पर हीउ जेको कॉन्सेप्ट आहे अवामी वारो रस्तनि ते शहराउनि ते चौराहनि ते त इन में इहो आहे त जेके मज़दूर पेशा आहिनि
माण्हू जेके कम सां आहिनि, मज़दूरी सां आहिनि, रिक्शा ड्राइवर आहिनि, मुसाफ़िर आहिनि, उहे जेके से किथे पहुची नथा सघनि त उन्हनि जी सहूलियत जे लाइ इफ़्तारी जो हिते अरेंज थिए थो त उहे जेके से करे था वठनि रोज़ो इफ़्तार। ऐं अलाह साईं जेको आहे सो क़बूल करे या असांजे दोस्तनि जेको आहे सो मैनेज करे वरितो आहे। हे इफ़्तारी जो टाइम बि थियण वारो आहे। ऐं आज़ान जो टाइम बि थियण वारो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह। असांजा फुकरा ज़ुल्फ़िकार हाली भुट्टो साहब मौजूद आहिनि। साईं हे जेको कॉन्सेप्ट आहे अवामी इफ़्तार जो रस्तनि रोडनि ते, इन जे पोयां छा कॉन्सेप्ट आहे? असुल माण्हू पुछंदा त इहो रोडनि रस्तनि ते जे पोयां छा जेको तुक आहे या कॉन्सेप्ट छा आहे? असांजो साईं फ़ुकरा सथ जा ॿ हिन में ख़्याल आहिनि। हिकिड़ो इहो त घरनि में हर को थो इफ़्तार करे। तव्हां ॾिठो हूंदो त इफ़्तारी महिल पाण केॾी केॾी महिल तकड़ में घर पहुचंदा आहियूं त पाण ॾिसंदा रस्तनि में इलाही माण्हू कमनि कारनि में हूंदा आहिनि, जीअं रिक्शाउनि वारा आहिनि, मज़दूर आहिनि, उहे घर पहुची न सघंदा आहिनि। सही त ज़ाहिर सॼे शहर खे त असीं नथा पहुची सघूं, पर जिते जिते असीं पहुची था सघूं उते असांजे ज़हन में इहो हूंदो आहे त इहे जेके रोड ते बीठा आहिनि ऐं वाजाइनि पिया त कंहिं मस्जिद में वञूं या कंहिं दुकान ते का कजी घुरूं त छो न उन्हनि खे हिकिड़ी जाइ ते मेड़े ऐं रोज़े महल ई इफ़्तार हणी पोइ जेको भाई हीउ रेंडम आहे, का बि पॉइंट अॻु में न ते थियल हूंदी आहे, न छा शहर में निकिरंदा आहियूं, घुमंदा आहियूं, ऑर्डर कंदा आहियूं, इहो तस्वुरु हाणे ॾिसो केतिरा ॿार माण्हू रिक्शा जा ॿार आहिनि। हाणे रिक्शा वारो कमु छॾे रुॻो इफ़्तारी करणु घर वञे। मिसाल तौरु को माण्हू आहे फुलेली में थो रहे, रिक्शा थो हलाए लतीफ़ाबाद में, माना इफ़्तारी लाइ त सीट जी फुलेली में वञे घर। सही तस्वुरु आहे त असां गॾु उन्हनि सां वेंदा आहियूं, गॾु खाईंदा आहियूं। ॾिसो काफ़ी केतिरा रिक्शा बीहजी विया आहिनि। इलाही तव्हां ॾिसो सुठा सुठा स्टोर आहिनि जिते माना पोइ इफ़्तारी महिल चवंदा त मस्जिद में वञे या ॿाहिरि वञे, त तस्वीर इहा आहे त माण्हू जेके रोडनि रस्तनि ते हलनि पिया उन लम्हे में उन्हनि खे जॾहिं चऊं त असां गॾु इफ़्तार कयूं त हीअ अवामी इफ़्तार जो तस्वीर आहे त असां उन्हनि जहिड़ा थी उन्हनि सां गॾु बि पाण बि लंगर कंदा आहियूं, खाईंदा बि हुयूं। सही ऐं सही माशा अल्लाह। तव्हां ॾिसी सघो था असांजा वॉलंटियर दोस्त जेके से बीहणो पवंदो न साईं न। अचो हेॾा थी वियो इहे वरी कॉलेज जे इंतिज़ामिया वारा आहिनि न वीचारा अलॻि न थी ॿार ई खपी वञे। अदा मलिक साहब चटाई खां ॿाहिरि न ॾियो। अॻु में इहो पंहिंजो उसूल ते थियल आहे पहिरें ॾींहं खां। चटाई खां ॿाहिरि किथे न दादा चटाई खां ॿाहिरि किथे न ॾियो केरु तव्हां वेठा हुजो भाउ, तव्हां वेठा हुजो, तव्हां वेठा हुजो। वरी छा जो सभु अचंदा न ॿाहिरियां उहे चवंदा अलॻि अलॻि ॾियो। बिस्मिल्लाह कयो। हा रखंदा अचो साईं लिखा न मानी वग़ैरह होॾा वञी मानी फोटो तो करे जी। हितां खां शुरू कयो न मानी, हितां शुरू कयो। हा बाबा मानी हणंदा वञो। बिस्मिल्लाह। हा
वो है मस्जिद है आज़ान आई है वो बिरयानी मिली है तो कोरम तोड़ो सवे उतना खबर के बच्चे में मुर्गी भी आता पति का दे भाई नमाज का पेज न खाए को बाद बाबा ओ होना भी आ रहे हो परया रक्षा हो परे परे ओरे परे बाबा ओरे रक्षो परे भी आ रहे हो आरो न भी आ रहे हो परे भी आ रहे हो अब धके वञे अॻिते वञ ये तो सूरीपुरी भी हो जाए जो अबा थोड़ो अम्मा थोड़ो चाचा के जाए जो अचे थी मानी अचे थी हाँ हाँ टेक्निकल कॉलेज हैदराबाद है अबा ओ होडो बाबा साईं ओडो तो भी आ रहे हो तो परो रक्षो होडे भी आ रहे हो होडे रक्षो होते भी आ रहे मोटी चो हाँ विहारे हो वाह विहारे हो वाह बाबा ही विहारे हो ताके वधी अची वेंदो ॿियो छा लॻे अबा आज़ान आई आ यो हेडे खरीचो भला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आज़ान सही ना बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
अब्बा ये तो चल जाए ने लाइव हले तो पियो ये रखियो नींदा अचे वञे नींदो जाम सही है पता लग रहा है हिते ॾियो मानी अब जितां थाल खणो उते ई ॾियो हिते न मिलंदो या बाबा हलो अच्छे अच्छे बस ये उन्हीं में मानी अची वेंदी डायरेक्ट वञ एतिरो टाइम थोड़ी आहे मानी विझ डायरेक्ट मत मानी में शिकल हुई धोई बात बाबा हाँ अनु करे कोम के